सिंधी स्पेशल ग्वार पटाटा था ठाहियूं त हिन जे लाइ असां कुकर में 1 चमचो तेल, ज़ीरो ऐं टमाटे जी प्यूरी विधी आहे। हाणे हिन खे सुठी तरीक़े सां पकाए छॾींदासीं। पोइ हिन में विझंदासीं लूणु ऐं कड़ी पत्तो, हैड, ॻाढ़ा मिर्च ऐं धाणा। बसि हाणे इन खे मिक्स करे वॾी साइज़ में कट कयल पटाटा विझंदासीं। हिननि खे बि 5 मिंटे लाइ पकाए छॾिणो आहे। ऐं हीअ ग्वार खई आहे जंहिंखे बॉइल करे छॾियो आहे। हिन सां छा थींदो न, मिटी जेकी आहे उहा निकिरी वेंदी। ऐं हाणे ग्वार पटाटनि खे असां गॾु भुनींदासीं ऐं थोरो सो पाणी विझी करे सीटी लॻाईंदासीं, घणियूं 3 खां 4। जॾहिं तव्हां खोले करे ॾिसंदव सुठी तरह सां पकजी चुकी आहे त हिन में साओ मसालो विझी छॾियो ऐं हीअ टेस्टी ग्वार पटाटनि जी भाॼी तयारु थी चुकी आहे। ॾिसो पटाटो केॾो ई माए वांगुरु भुरकड़ो थियो आहे। वीडियो लाइक, शेयर ऐं सब्सक्राइब कयो। मां निकिता, जय झूलेलाल।